अज सिंध जो हर फर्द गाजी जो अलम खड़ंदो। छाजे करे ही जेको पानी ते कैनाल ठाहिल था, ही सिर्फ बदमाशी ना है, ही कातिला पंजाब जेको पानी जो, छो जो कुरान चयो वजअलना मिनल माए कुल्लु शैइन हय। कुरान चए तो जिंदगी ऐं हयाती पानी ते आ। जेको तहां जो पानी खपत करे वो तहां जो कातिल आ। जेको कातिल आ वो मलाउन आ। ही चवन था पानी वधारो आ। ही शायद सिंधन के इहो था समझल त सिंधन जा आलिम, सिंधन जा स्कॉलर, सिंधन जा अदीब जेके भी आहिनि ये जाहिल आहिनि। असां जाहिल ना आहियूं। तू खुदा जी कुदरत में हथ विझे। अल्लाह चए थो मरजल बहरैन मोहम्मद दरिया बढ़ाया। ये दरिया किथों जा मां उन जगह ते भी विस। अल्लाह चयो मोहम्मद दरिया बढ़ाया। सूरह फुरकान जी 53 नंबर आयत आ। 53 नंबर आयत में चए थो मरजल बहरान। हा सूरह रहमान में आयत भी आ। सूरह रहमान में अल्लाह तो चए मरजल बहरैन यल्तक़ियान बैनहुमा बरज़खुल ला यबग़ियान। ही आयत बतूल जे शान में आ। ही आयत हसनैन जे शान में आ। बी सूरह फुरकान जी आयत सिंधु दरिया ऐं सिंधु समुंड जे ना चो मता मुझी मजलिस कजे वजन खां बाद चवल असां त मजलिस कराई हसे। अयाज को भी एक ही अली ते न ॻाल्हायो, सिंधु जे पानी ते छो ॻाल्हायो। अली अज हसनैन के वसियत कई आ। जे वक्त हकीम चयो थस पाजे पुटन के चो तो वसियत करे। अली जे वक्त अली वसियत तो करे चे तो हसन हुसैन चे जी बाबा, चे अब्बास चे जी बाबा, चे मोहम्मद हनफिया जी बाबा। मजलूम जा मददगार बचो, जालिम जेड़े भी लिबास में हुजे लानत कजो। मता पंजाब जे स्कॉलरन के वारह जे चौक ताई पैगाम थो ॾिया। दरिया ते कैनाल ठाहिण सिंधु ते धाड़ो ना है, अल्लाह जी फितरत ते धाड़ो आ। छो जो अल्लाह खालिक ज़मीन जो अल्लाह, दरिया जो खालिक अल्लाह, समुंड जो खालिक अल्लाह, पानी मिठे जो खालिक अल्लाह, ऋण पट जो खालिक अल्लाह, जबलन जो खालिक अल्लाह, वारी वारे ज़मीन जो खालिक अल्लाह। अल्लाह चए थो मां जे ज़मीन के ज़राअत जे क़ाबिल ना है बढ़ायो। तहां केर थींदा आहियो मुंहिंजी फितरत में हथ विझण वारा।